नाज़रीन, सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत दादू पहुतो आहे। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस दादू जी अदालत में पंहिंजे नाले सां बूटो पिणु लॻायो आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ज़फ़र अहमद राजपूत जी दादू आमद जे मौक़े ते सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इशफ़ाक़ मलिक। जी इशफ़ाक़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते दादू पहुतो आहे। उन खां अॻु उन जोही में नई तामीर थींदड़ अदालत जो पिणु इब्तिदा कयो आहे। उन खां पोइ हू दादू सेशन कोर्ट पहुतो त दादू बार जे वकीलनि संदसि भरपूर नमूने सां आजान कई वई आहे। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस दादू जे अहाते में पंहिंजे नाले जो बूटो जेको आहे सेशन जज ज़ाहिद हुसैन मित्तल साहब सां गॾिजी लॻायो आहे। उन खां पोइ तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त चीफ जस्टिस जी दादू अमन खां पोइ सिक्योरिटी जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया हुआ। ऐं जॾहिं त म्यूनिसिपल इंतिज़ामिया पारां दादू शहर जे अंदरि सफ़ाई सुथराई जो अमल पिणु रखियो वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चीफ जस्टिस जेको आहे दादू बार में कुझु देरि में दादू बार जे वकीलनि खे ख़िताब पिणु कंदो। जी इशफ़ाक़ मलिक, महिरबानी।